ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सिंध हाईकोर्ट नवादरात ऐं आसार क़दीमा खाते जे DG अब्दुल फत्ताह शेख जी मुक़ररी ख़िलाफ़ दरख़्वास्त उकलाए छॾी। अदालत चीफ सेक्रेटरी खे हिदायत कई त हिक हफ़्ते अंदर आसार क़दीमा ऐं नवादरात खाते जो वक़्ती DG मुक़रर कयो वञे। चीफ सेक्रेटरी पारां अदालत खे ॿुधायो वियो त चार्ज सीनियर तरीन ऑफिसर खे ॾिनल आहे। चीफ सेक्रेटरी 3 महीननि अंदर खाते में मुस्तक़िल डायरेक्टर जनरल मुक़रर करे अदालती हुक्म में चयो वियो आहे। अब्दुल फत्ताह शेख खे नवादरात ऐं आसार क़दीमा वारे खाते जो इज़ाफ़ी चार्ज अॻ में ॾिनल आहे। अब्दुल फत्ताह शेख पंहिंजे विंग में सभ खां सीनियर ऑफिसर आहे। सरकारी वकील जो चवणु आहे अदालत नवादरात ऐं आसार क़दीमा खाते जे डायरेक्टर जनरल जी मुक़ररी लाइ दरख़्वास्त ख़ारिज करे छॾी। दरख़्वास्त गुज़ार एजाज़ शेख ऐं ॿियनि उन आर्कियोलॉजी ऐं डायरेक्टर जनरल जी वक़्ती मुक़ररी खे चैलेंज कयो हो। एक भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे सिंध हाईकोर्ट नवादरात ऐं आसार क़दीमा खाते जे DG अब्दुल फत्ताह शेख जी मुक़ररी ख़िलाफ़ दरख़्वास्त उकलाए छॾी। अदालत चीफ सेक्रेटरी खे हिदायत कई त हिक हफ़्ते अंदर आसार क़दीमा ऐं नवादरात खाते जो वक़्ती DG मुक़रर कयो वञे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जी रिपोर्टर ज़ुल्फी चांडियो खां। जी ज़ुल्फी, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। अजी नवादरात ऐं आसार क़दीमा खाते जे DG अब्दुल फत्ताह शेख जी मुक़ररी ख़िलाफ़ दरख़्वास्त ते अदालत फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। अदालत चीफ सेक्रेटरी सिंध खे हिदायत कई आहे त हिक हफ़्ते अंदर आसार क़दीमा ऐं नवादरात खाते में सीनियर ऑफिसर वक़्ती डायरेक्टर जनरल मुक़रर कयो वञे। ऐं चीफ सेक्रेटरी अदालत खे ॿुधायो त चार्ज सीनियर तरीन अफ़सर अब्दुल फत्ताह शेख खे ई ॾिनल आहे। अदालत वधीक चीफ सेक्रेटरी खे 3 महीननि अंदर नवादरात ऐं आसार क़दीमा वारे खाते में मुस्तक़िल डायरेक्टर जनरल मुक़रर करण जो पिणु हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत नवादरात ऐं आसार क़दीमा खाते डायरेक्टर जनरल जी मुक़ररी लाइ दरख़्वास्त उकलाए छॾी। अब्दुल फत्ताह शेख खे नवादरात ऐं आसार क़दीमा वारे खाते जी इज़ाफ़ी चार्ज अॻ में ई ॾिनल आहे। सरकारी वकील अदालत खे ॿुधायो त अब्दुल फत्ताह शेख पंहिंजी विंग में सभ खां सीनियर ऑफिसर आहे। अब्दुल फत्ताह शेख जे वकील अदालत खे ॿुधायो त ज़ाब्तनि मूजिबि सिर्फ़ सभ खां सीनियर ऑफिसर डायरेक्टर जनरल मुक़रर थी सघे थो। अहिड़ी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी ज़ुल्फी अपडेट करण लाइ।